बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। टाइम न्यूज़ के प्रोग्राम व्यूज़ टाइम भली कार आऊँ जो मेज़बान अली बकास जो नाज़रीन मौसमियाती तब्दीली सबब सॼे मुल्क में गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थी वियो आहे। सॼो मुल्क गर्मी जी लपेट में आहे। सिंध जे केतिरनि ई शहरनि में गर्मी पद 50 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची चुको आहे ऐं गर्मी सबबु केतिरनि ई शहरनि में पाणी जी खोट पैदा थींदी पई वञे। ॿिए तरफ़ लोड शेडिंग सबबु आवाम सख़्तु मुश्किलातुनि खे शिकार आहे। 2022 में मौसमियाती तब्दीली सबबु ॿोॾि आई जंहिंसां तमामु घणो नुक़सानु थियो। हिन साल बि मौसमियाती तब्दीली सबबु गर्मी जी शिदत में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे ऐं 50 डिग्री सेल्सियस टेम्परेचर रिकॉर्ड कयो पियो वञे सिंध जे अक्सर शहरनि में। ॿियो नाज़रीन असां वटि इहो आहे त सिंध असेंबली इजलास में सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचो चयो आहे त सिंध में मंशियात ऑनलाइन विकिरो थी रही आहे ऐं सिंध जे तालीमी इदारनि में शागिर्द हिक ॿिए जूं पार्टियूं कनि था जिन में उहे नशो वापराइनि था ऐं मंशियात खां बचाव लाइ तालीमी इदारनि में आगाही लाज़मी आहे। इन सॼी सूरतियात सां पंहिंजे पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ करायां। सीनियर तज़ीनिगारनि नसीम अहमद साहब, माशी मारन, रफ़ीक अहमद चांडियो साहब, इदरीस टिगारी साहब ऐं असांखे मेट डिपार्टमेंट जा चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ असांखे जॉइन कंदा। नसीम अहमद साहब, प्रोग्राम शुरूआत अमां कंदासीं। सर, मौसमियाती तब्दीलियुनि सबबु जेको ई सॼे मुल्क में गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थियो आहे, छा चवंदासीं हिन हवाले सां? हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त असां जनरली हर शइ खे क्लाइमेट चेंज जे नाले ते को नेचुरल फिनोमिना सां ई कनेक्ट कयूं था। अदरवाइज़ इहो 48-50 टेम्परेचर सिंध में कंहिं वरियनि खां हलंदो पियो अचे। इहो न आहे त पोइ फस्ट टाइम पियो थिए ओचितो थियो आहे। हा, हुन जी शिदत वधी वई आहे। माना मई जे हिननि ॾींहंनि में 50-51 ताईं टेम्परेचर हलियो वञे, इहा हिकिड़ो ट्रेंड में फ़र्क़ु आयो आहे। ऐं उहो रुॻो ऊन्हारे जे ट्रेंड में फ़र्क़ु कोन्हे। तव्हां अप्रैल में जेको टेम्परेचर ऐं बारिशूं ॾिठियूं त हिन भेरे अप्रैल पुठियनि 60-70 सालनि जो सभ खां वधीक बारिशुनि वारो ऐं घटि गर्मी पद वारो महीनो हो। सो इहो हिकिड़ो शिफ्ट अचे पियो टेम्परेचर्स जी, जिते घटि में घटि टेम्परेचर जी बि मौसम मटिजे पई, वधि खां वधि गर्मी पद जी बि मौसम मटिजे पई। हाणे प्रॉब्लम छा आहे? प्रॉब्लम 2-3 आहिनि। हिकिड़ो त ठीकु आहे, कुदरती तौरु असां गरम खितो आहियूं, अॼु जो न आहियूं। असां अलाए केतिरनि हज़ार सालनि खां अहिड़ो ई खितो गरम आहियूं। असां बि ॻोठनि में नंढपण गुज़ारियो आहे ऐं असांखे यादि आहे मई जून एॾा ई ख़तरनाक क़िस्म जी गर्मीअ जा महीना रहिया आहिनि, सदाईं रहंदा आहिनि। पर हीउ जेको हींअर सूरत हाल आहे त असां वटि 12 खां 16 कलाक बिजली कान्हे का, कुझु जाइनि ते शायदि 20 कलाक बिजली कान्हे का। उन माण्हुनि जी ज़िंदगी एक्चुअली अज़ाब करे छॾी आहे। जो किथे 2 मिंट माण्हू को पासे में वेही किथे पखो हलाए साह पटे सघनि, उहो ऑप्शन बि हाणे माण्हुनि वटि कोन्हे को। ऐं ख़ासि तौर ते जेको ग़रीब पोरियत तबिको आहे, जेको हारी आहे, जेको दिहाड़ी मज़दूर आहे, जेको सॼे ॾींहं जे पोरे खां पोइ 2-3 रुपया कमाए घर खणी वञी सघे थो, उन्हनि जो अंगु लखनि में आहे। सॼे पाकिस्तान खे खणंदो त करोड़नि में हलियो वेंदो। असां उन्हनि माण्हुनि खे केतिरो बि पंहिंजो मौसमियात खाते वारा एडवाइज़रीज़ जारी कनि। मिसाल में छा हूंदो आहे त उस में न निकिरो, थधा मशरूब पियो, गैर ज़रूरी तौरु ॿाहिरि न निकिरो। पाण मूंखे ॿुधायो पोरियत जेको दिहाड़ीअ मां शाम जो अटो ऐं तेल वठी घर गे वठी वञी थो घर मानी पचराए, उन वटि इहा लग्जरी किथां आहे त गर्मीअ में ॿाहिरि न निकिरे ऐं थधा मशरूब पिए। उन लाइ त इहा जहिड़ी बि दोज़ख जहिड़ी गर्मी आहे, उन में उनखे सर्वाइव करिणो आहे, उन में उनखे पोरियो करिणो आहे, रोड रस्तनि ते कमु करिणो आहे, उहो उनजी ज़िंदगीअ जे रिस्क ते कमु करे थो। इहा शइ त असां ई तव्हांजे वस में चेंज करणु सूरत हाल त पोइ असां वटि गर्मी पद घटि थिए, इहो त असांजे वस में कोन्हे। पर जीअं मूं बिजलीअ जी ॻाल्हि कई, या जीअं वणकारी आहे, तव्हां ऐं असां जिन माना एटलीस्ट मां रफ़ीक ऐं इदरी साहब जिन पैराडियुनि में असां सदाईं ॻोठनि में घरनि में तोड़े रस्तनि ते वाहन जे टापुनि ते घाटा वण ॾिठा, थधिकार वारो माहौल, केॾी छिती गर्मी हूंदी जॾहिं बिजली तॾहिं बि शायदि एतिरी का यको 24 कलाक त कान हलंदी हुई, पर कमकार असांखे यादि आहे त वणनि जे हेठां वेही करणे रुॻो हल्को विञणो हणण सां बि साह खणण जहिड़ो माण्हू थी वेंदो। हाणे उहे वण बि ख़तमु थी विया, वण टिण तव्हांजा पटिजी विया, पूरियूं उपड़ियूं माफ़ियाऊं हुन रस्तनि ते वण कोन्हनि के। शहर तव्हांजा सॼा जेके आहिनि से सीमेंट कंक्रीट में तब्दील थी विया, उते तव्हांखे वण नथा नज़र अचनि। ॿाहिराड़ियुनि में वाहन जे टापनि ते वण हूंदा, उहे तव्हांजा न आहिनि। त जेका उहो जंहिंखे माइक्रो क्लाइमेट चइबो आहे न, जेका ॿेलनि ऐं वणकारीअ सां थोरो रिलीफ ॾींदी आहे, 1-2 दर्जा 3 दर्जा टेम्परेचर खे हेठि लाहींदी आहे,
असांजी उहा बि ख़तमु थी। ऐं कंहिं वटि उन लाइ को आहे ई को प्लान, न हुकूमत वटि प्लान आहे, न ॿेले खाते वटि आहे, न आबपाशी खाते वटि आहे। हाणे अवलियतूं ॿियूं आहिनि, मसइला ॿिया आहिनि। तो वधि में वधि गर्मीअ लाइ हर को चवंदो त अलाह खां ॿाराए दुआ घुरो, 2-3 महीना ॾुखिया सुठा गुज़री वञनि। जंहिं वटि पैसा आहिनि सो सोलर हणाए, जंहिं वटि पैसा आहिनि सो UPS हणाए, जेको अञा घणा पैसा अथसि एयर कंडीशनर लॻाए ऐं हेस्को ऐं सेप्को वारनि खे महीने ते 5-10 हज़ार ॾेई पंहिंजो कमु हलाए। पर इहे 2-3 महीना हर साल असां वटि सख़्तु गर्मीअ जी सट वारा आहिनि। हीट वेव्स अचनि थियूं, माण्हुनि जा मौत थियनि था, ज़िंदगी मुअतल थिए थी, इन जे करे गुरबत वधे थी, उन जे करे ॿिया कई समाजी असर थियनि था। पर मां आख़िर में ॻाल्हि खे कंक्लूड कयां त इन जा ॿिया के वॾा असां वटि मौसमी हल इन वटि फौरी तौर ते शहरनि वटि कोन्हनि, हुकूमत वटि कोन्हनि। इहो हिकिड़ो कॉम्प्लेक्स फिनोमिना आहे। पर एटलीस्ट इन्हनि ॾींहंनि में माण्हुनि खे रुॻो को छांव में कवण जी छांव मिले, को बिजली 2-3 कलाक मिले, को पाणीअ जो थधो ढुक मिली सघे, एतिरो करे सघे हुकूमत, जेको करण जहिड़ो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो करण जहिड़ो आहे। ऐं माण्हुनि लाइ बि मिसाल वणकारी रुॻो हुकूमत खे चओ अथऊं असां बहसियत शहरी छा था कयूं, इहे सभु सुवाल आहिनि जिन ते असांखे सोचणो। ठीकु सर, असांखे सरदार सरफराज़ चीफ मेट्रोलॉजिस्ट ज्वाइन करे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम सरदार सरफराज साहब। जी वालेकुम अस्सलाम। सर, गर्मी की शिदत में बहुत इजाफा हो गया है। सिंध के अक्सर शहरों में हम देखें कि टेम्परेचर 50 डिग्री सेल्सियस तक पहुंच चुका है। सर, कब तक ये गर्मियां चलेंगी सिंध में? ये देखिए जी, अगले वैसे तो 5-6 जून तक इसी तरह से रहेगा, बल्कि उससे भी आगे जा सकती है। लेकिन जो बहुत शिद्दत के 50 से 52 डिग्री तक चला गया टेम्परेचर, इसमें अगले 2-3 दिनों बाद कमी आएगी, यानी 2-3 डिग्री कम हो सकता है। और 46 से 48 की रेंज में तो फिर भी रहेगा, गर्मी तो फिर भी रहेगी, लेकिन थोड़ा सा उसकी शिद्दत में कमी आने का इम्कान है। कुछ आंधी वांधी चलने का इम्कान भी है 31 को या 1 को, तो उसके बायस 1-2 दिन के लिए कमी आएगी, लेकिन फिर आगे बढ़ सकता है। तो जून के पहले हफ्ते तक इस तरह से गर्मी बरकरार रहेगी। सर, क्या वजूहात हैं जो इतनी गर्मी की जो शिद्दत है उसमें इजाफा हो गया है? क्या वजूहात हैं, क्या रीज़न सर इसके? देखिए, रीजन तो वही जो एक अपर एटमॉस्फेयर में हाई प्रेशर जब बनता है ना, हवा का ज्यादा दबाव बन जाता है। इस वक्त कोई 18,000 फीट की जो बुलंदी पर हवा का एक ज्यादा दबाव बना हुआ है, पूरे पाकिस्तान को उसने अपनी ग्रिप में लिया हुआ है। तो उसके बाद एयर नीचे प्रेस होती है, सबसाइड करके कंप्रेस, एक तरह से कंप्रेशन ऑफ एयर की वजह से जो गर्मी पैदा होती है अपर एटमॉस्फेयर में, जो हाई प्रेशर बनता है उसके नतीजे में। ठीक सर। नसीब अहमद सर, इदरीस लगारी साहब, रफ़ीक चांडू साहब, तव्हां को सवाल करना चाहींदा सरदार सरफराज साहब का? जी जी, मैं एक सवाल पूछूंगा। सरफराज साहब, बहुत शुक्रिया। आप अक्सर तौर पर बुरे दिनों में आपको टीवी चैनल्स बुलाते हैं, सोच से, लेकिन क्या करें कि मजबूरी है। एक चीज समझाइएगा कि ये हिस्टोरिक ट्रेंड क्या है? क्या ये अचानक सब कुछ हो रहा है, या ये पैटर्न पहले भी चलो 1-8 डिग्री का फर्क शिद्दत में आ गया हो, लेकिन जनरली सिंध पंजाब के प्लेन्स में मई जून जुलाई में ये हाई टेम्परेचर्स का ट्रेंड पुराना है, या उसमें कोई बहुत बड़ा शिफ्ट आ गया है? देखिए जी, मई और जून ही रवायती तौर पर गर्म महीने होते हैं ना। सिंध और पंजाब के मैदानी इलाकों में तो यही 2 महीने ज्यादा गर्म होते हैं, और कोई शिफ्ट ऐसा सच नहीं आया। इससे पहले भी मई में ज्यादा गर्मी, आपने शायद आपको याद हो 2010 में भी ऐसी गर्मी पड़ी थी मई के महीने में। और जो मोहनजोदारो का हाईएस्ट टेम्परेचर का रिकॉर्ड 2017 तक वो पाकिस्तान का हाईएस्ट रहा था, वो 53.5 इत्तेफाक से आज ही का दिन था 27 मई 2010 जब मोहनजोदारो में रिकॉर्ड हुआ था। तो ऑन एंड ऑफ बाज़ औक़ात, मतलब जब इस तरह की हाई प्रेशर की फॉर्मेशन अपर एटमॉस्फेयर में बन जाए तो फिर ये और स्टेगनेंट हो जाए चंद दिनों के लिए, जैसे कि ये पूरा एक हफ्ते से पिछले या 8-10 दिन से चल रहा है और आगे भी प्रोलॉन्ग करेगा, तो ये वजह होती है उसकी गर्मी पैदा होने की। तो पहले भी होता है, लेकिन अब यह जाहिर है कि जो ग्लोबल वार्मिंग है, जो क्लाइमेट चेंज है, उसके बायस इसकी फ्रिक्वेंसी बढ़ती जा रही है। यानी पहले कोई 10 सालों में 20 सालों में एक इवेंट हो जाता था, तो अब दूसरे चौथे साल ये इवेंट होने लगा है। रफ़ीक चांडू साहब, तमाम सवाल। सरदार साहब, ये बारिशों के हवाले से बताएं कि क्या ये जो हॉट वेदर है, इज दिस लीडिंग टूवर्ड्स जो बहुत ज़्यादा बारिशों की तरफ ये हमें
लीड कर रही है सिचुएशन? बिल्कुल, एक हद तक आपने सही कहा। इत्तेफाक ये कि 2010 में इतनी गर्मी पड़ी थी, तो फिर उसके बाद बहुत हैवी रेनफॉल हुई थी और बड़ा मैसिव फ्लड आया था। फिर उसको 2022 में भी ऐसे ही हुआ था कि बहुत ज़्यादा प्रोलॉन्ग हीट वेव थी 2022 में, तो एक्स्ट्राऑर्डिनरी ये मतलब अरसे पर वो एक तरह से फैल गई थी। यानी मार्च से लेके वस्त जून तक कोई तकरीबन कम और बेश 3 महीने हीट वेव रही थी मुसलसल, और उसकी बाद फिर हमने देखा कि बहुत ज़्यादा बारिशें हुई थी। तो ये हीट वेव भी खासी एक तरह से ना 19-20 मई से शुरू हुई है, और अब ये मुझे लग रहा है कि बीच में कुछ थोड़े दिनों के वक्त मतलब कम टेम्परेचर्स के साथ, लेकिन ये जून के पहले हफ्ते ये हो सकता है 8-10 जून तक प्रोलॉन्ग कर जाए। तो एक फैक्टर है कि ये फिर आपकी मानसून की बारिशों को एक तरह से ना एनहेंस करती है, क्योंकि इसके नतीजे में आपके एरिया के ऊपर जो हमारा सिंध और बलूचिस्तान है, यहाँ पर जो लो प्रेशर एरिया की मुस्तकिल फॉर्मेशन होती है, जिसे हम हीट लो भी कहते हैं, तो वो हीट लो जितना इंटेंस होता है, वो जाहिर है ड्यू टू एक्स्ट्रा वार्मिंग हीट लो इंटेंस होता है, तो फिर वो उतना ज़्यादा मॉइस्चर अपनी तरफ पुल करता है। उसके साथ साथ दूसरी जो फैक्टर्स हैं जो हमारी मानसून की बारिशों के लिए कंट्रीब्यूट करते हैं, वो बैरुल कायल के दर्जा हरारत और इंडियन ओशन के दर्जा हरारत, जो कि इस वक्त एक तरह से उस फेज में जा रहे हैं। यानी बैरुल कायल के दर्जा हरारत मामूल से कम की तरफ जा रहे हैं, जिसे लानीना कहते हैं, और इंडियन ओशन के दर्जा हरारत वेस्टर्न एज पे मामूल से ज़्यादा की तरफ जा रहे हैं, जिसे पॉजिटिव फेज उसका कहते हैं। तो ये दोनों चीज़ें भी ना हमारी मानसून की बारिशों को एनहेंस करती हैं। तो इस लिहाज से ये इम्कान ज़रूर एक तरह से दिखाई दे रहा है कि आने वाला जो मानसून है वो अच्छी तेज़ बारिशें और उसी तरह का कहीं ना कहीं कुछ एरियाज़ में तो 2022 की सूरत हाल पैदा हो सकती है। थैंक यू सो मच सरदार सरफराज साहब। रफ़ीक जानी साहब जी, सरदार सरफराज साहब चयो त जेतिरो घणो हीट वेव इंटेंस थींदो ओतिरियूं ई असां इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त मॉनसून बि इनहांस थींदो। सर 2022 रिपीट थियण त न वञी रहियो आहे? हेलो जी जी रफ़ीक जानी साहब जी, थोरो सवाल वरी कजो, तव्हांजो आवाज़ सर। जी सरदार सरफराज साहब जी ॻाल्हि कई त उन्हनि चयो त इम्कान ज़ाहिर इहो कयो त जीअं हीट वेव इंटेंस थी आहे त जेको मॉनसून आहे उहो बि इनहांस थी सघे थो। छा 2022 वरी रिपीट थी सघे थो? मतिलबु हाणे इहा ॻाल्हि जेको मूं पर्टिकुलरली सुवाल कयो आहे सरदार साहिब खां, जेको टेक्निकली हुन में महारत रखंदड़ माण्हू आहे, त इहो लॻे ईअं थो त जेका हीअ हीट वेव आहे या हिकिड़ा प्रेशर्स डेवलप करे सॼी जेको रीजन आहे मॉनसून ते इम्पैक्ट करे ऐं मॉनसून इन क़िस्म जो ई वञे, जेको इम्कान आहे। यादि रखो त हीअ जेका बि सॼी प्रिडिक्शन हूंदी आहे, एस्टिमेशन्स हूंदियूं आहिनि, जेके हुननि जा मॉडल्स जेके रन कंदा आहिनि, उन जी एक्यूरेसी जेका आहे सा नथी करे सघिजे। पर सुवाल इहो आहे जेको तव्हांजो त जेका आहे पंहिंजो क्लाइमेट चेंज आहे, छा उन में तब्दीली आहे? उन में तब्दीली जे करे हिन गर्मियुनि खे रिकॉर्ड में रखिजे तो त ईअं न आहे। दरअसल जेको हाईएस्ट गर्मी जेका रिकॉर्ड कयल आहे उहा अचे थी पई त USA में थी आहे, जेका 56 डिग्री सेंटीग्रेड ताईं डेथ वैली में थी आहे, जेका जिन में कंट्रोवर्सीज़ आहिनि। ऐं पोइ जेका 53 ऐं 54 नॉर्मली माना अचे थी पंहिंजो इसराइल 1942 में 21 जून ते थी आहे, जेका 54 डिग्री आहे, ऐं ईरान में 54 डिग्री थी आहे जून 2017 में, ऐं ट्यूनिसिया में थी आहे 1931 में, ऐं जेकबाद में 1922 में अहिड़े क़िस्म जो रिकॉर्ड मिलियो आहे। ऐं इहे तुर्बत में बि 53.7 डिग्रीज़ आहे। इराक में साॻी सूरत हाल आहे। इहो जेके गर्म मुल्क आहिनि इन्हनि में 53-54 ताईं एक्सट्रीम वेदर वञे थी, पर माना हिते असां वटि जेके आहिनि सिंध जा इलाइक़ा आहिनि, जिन में जेको इहो सेंट्रल सिंध ऐं उत्तर सिंध जो जेकोबाद इलाइक़ो आहे, सिबी खां वेंदे इहे इलाइक़ा जेके आहिनि उन जी लपेट में अचनि था। ऐं दादू डिस्ट्रिक्ट ताईं जेको जिते हवा नथी पइजे समुंड जी, उते एक्सट्रीम वेदर थिए थी। जेसिताईं समुंडी हवा आहे पूरे सां नज़र अचे थो। सो हाणे जेको क्लाइमेट चेंज आहे उनजो इम्पैक्ट ॿिए तरह सां नज़र अचे थो असांखे, त गर्मियूं बि एक्सट्रीम ऐं जेको मौसमनि जो बैलेंस आहे उहो ख़राबु थो थिए, बारिशूं वधीक तेज़ पवनि ऐं फ्लड्स अचनि। छो त तव्हांखे कल्ह ई जेको आहे हिकिड़ी जेके फ्लड साइक्लोन्स उन्हनि जी जेका फ्रीक्वेंसी आहे दुनिया सॼी में ग्लोबली उहा वधी वई आहे। यानी तव्हांखे हर महीने ॿिए महीने किथे न किथे साइक्लोन आहे, किथे न किथे फ्लड आहे, किथे न किथे माना का अहिड़ी कुदरती आफ़त वारी सूरत हाल खे मुंहुं ॾिनो थो वञे पियो।
हाणे तव्हांजो कल्ह टियों ॾींहुं बांग्लादेश में हुई। बांग्लादेश वारी जेका हुई रेमा नाले सां या रुमाए नाले सां उहो साइक्लोन हुयो, उन जी जेका ॻाल्हि मूंखे सुठी लॻी आहे उहा इहा आहे, 80,000 वॉलंटियर ऑलरेडी तयारु हुया उन सिचुएशन खे मुंहुं ॾियण लाइ, जेका हिननि में कॉक्स बाज़ार इन रीजन में हुई, ॿिनि डिस्ट्रिक्ट्स में 3 में इफेक्ट हुयो उनजो। ऐं जेका प्रिपरेशन हुई उहा मतिलबु त जेको मूं अख़बारूं बांग्लादेश जी जेका अख़बार पढ़ी पे उन में मूंखे नज़र आयो त ॾाढी ज़बरदस्त हुई। हाणे इहा खोट आहे असां वटि त जेको कुझु थी रहियो आहे उनखे मुंहुं ॾियण जी सूरत हाल आहे न, जंहिंखे असांखे प्रिपेयर करणु घुरिजे। यानी अॼु बि असां नथा ॾिसूं पिया त PDMA ऐं NDMA का तयारी कई हुजे उन्हनि शहरनि ॾे, उन्हनि इलाइक़नि में जिन में इहो इफेक्ट थींदो आहे, का माण्हुनि खे अवेयर कनि, माण्हुनि खे वॉलंटियर ऑर्गेनाइज़ेशन्स ठाहिनि। इहो सॼो हिकिड़ो सिस्टम आहे जेको डेवलप कंदियूं आहे डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ कंदियूं आहिनि। पर हिन वक़्त ताईं हुकूमत खे का परवाह कान्हे का। इहो हुकूमत खे, मां उन शहर जो माण्हू आहियां जेको शहर 2 दफ़ा ॿुॾी चुको आहे, इन करे असां त वॉलंटियरली हिन सोचूं पिया त बाबा हुकूमत जे अखि पटण लाइ के शहर जा माण्हू गॾिजनि ऐं वेहनि ऐं हुन ते इम्प्रेशन ॾियनि, हिकिड़ो हुनखे प्रेशर ॾियनि त भई तव्हां घटि में घटि खैरपुनाथन शाह ऐं ॿिया जेके बि शहर आहिनि जेके वल्नरेबल आहिनि उन्हनि जे लाइ को प्लान ॾियो। सो गवर्नमेंट जी तरफ़ां अहिड़ी का बि सूरत हाल कान्हे का, ऐं इहा लाइकली सूरत हाल आहे त इहो इम्पैक्ट असां ते पवे। हाणे ॾिसजे छा थो थिए। जी इद्रीस रिगारी साहब, ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं पंहिंजे पैनल सां त मौसमियाती तब्दीली सबबि गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थी वियो आहे सॼे मुल्क में, ऐं सिंध जे अक्सर शहरनि में 50 डिग्री सेल्सियस ताईं पारो पहुची चुको आहे। छा चवंदा सर इन हवाले सां? डेर अली वकास, मुंहिंजे ख्याल में असां सफरा साहब सां ॻाल्हायोसीं, नसीर साहब ऐं डॉक्टर रफ़ीक साहब बि ॻाल्हि वणि कई। ॾिसो, इन जा 3-4 पासा तमामु अहम आहिनि जिते असांखे नज़र असरु आहे सॼो असांजो। हिकिड़ो त ज़ाहिर आहे ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज जो तमामु वॾो असरु आहे। ऐं असां ॾिसूं पिया त जेका असां दुनिया आहे उहा 1990 खां वठी इन ते कमु करे पई, त कंहिं कोशिशूं एफर्ट करे पई त कहिड़ी तरीक़े सां जेको आहे गर्मी जेको पद जेको आहे तंहिंमें घटिताई आणिजे, उन लाइ एफर्ट वरितनि थियूं। पेरिस माइदो थियो आहे, ॿियूं ॿिया शयूं थियूं आहिनि। ॿियो पासो जेको आहे उहो आहे असां वटि जेको ख़ुदि जेका नसीर साहब ॻाल्हि कई त असां वटि जेको जून जुलाई में अमूमन असांजा गरम इलाइक़ा आहिनि ऐं उहा उते गर्मी थींदी आहे। टियों पासो जेको आहे उहो ॾिसो असांजो आहे हुकूमती पासो आहे। त आया ठीकु आहे, ग्लोबल वार्मिंग बि आहे, क्लाइमेट चेंज जो असर बि आहे ऐं असां गरम इलाइक़े जा माण्हू बि आहियूं, पर उन सां गॾु जेको असां वटि हीअ जेका वण जेके वढिया विया आहिनि, जेका असां ऐं हीअ जेके बग़ैर के मनसूबाबंदीअ जे हिकिड़ियूं वॾियूं बिल्डिंगूं ठही वियूं आहिनि ऐं शहर जेके आहिनि उहे सॼा बग़ैर के मनसूबाबंदी जे शहर वधी विया आहिनि ऐं हाई क्लास जूं वॾियूं बिल्डिंगूं जेके सॼो ॾींहुं जेके गर्मी अब्ज़ॉर्ब कनि थियूं ऐं राति जो वरी उहे ख़ारिज कनि थियूं। ॿिए पासे असां ॾिसूं था शहरनि में जेको सो वण नज़र कोन था अचनि। ॿहिराड़ी में बि तव्हां ॾिसो त असां वटि ॿहिराड़ी में केतिरा वण हूंदा, वणकारी हूंदी, त आम माण्हू जेको तंहिं वक़्तु ते एतिरी का बिजली बि कोन हूंदी हुई ऐं माण्हू जेकी वञी वणनि हेठियां सुम्ही आराम कंदा हुआ। हींअर त खणी सोलर प्लेट बि आहे, पर वण ॾियण असां उते तमामु घटि ॾिसूं था। त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि सभिनी शयुनि जेको ओवरऑल गॾाए ऐं मथां वरी जेको लोड शेडिंग जो जेको अज़ाब आहे ऐं उहो उन में जेको असां ॾिसूं था त मतिलबु वधीक माण्हुनि जे जेको तकलीफ़ुनि खे वधायो वञे थो, उनखे वधीक त परेशान कयो वञे थो। तंहिंजे करे इन सभिनी शयुनि जेको मजमूई तौर ते माण्हुनि जो साह मुझाए छॾियो आहे। त माण्हू जेके भला मिसाल तौर ते ऑफिस में वेही घर में कमु कनि था त उते लोड शेडिंग लॻी पई आहे अची, ऐं जेके ॿाहिरि मज़दूरी वठी कनि था त उते को ख़ासि इंतिज़ाम न आहे, को रियासत को वणकारी जो को ॿियो बंदोबस्तु हुजे उहो न आहे। तंहिंजे करे उन्हनि सभिनी शइ जेका आहे न त असांजे आम माण्हू जी ज़िंदगी में ॼण ते हिकिड़ी वॾी हिकिड़ी तकलीफ़दा जेका आहे ऐं सूरत हाल पैदा कई आहे। तंहिंमें असां ॾिसूं था हीट वेव्स आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, उन सभिनी शयुनि जेके से आम माण्हू जी ज़िंदगी खे वॾो मुतासिर कयो आहे। ऐं ज़ाहिर आहे उन लाइ हिकिड़ियूं एफर्ट्स वठिजनि थियूं आलमी सतह ते ऐं पाकिस्तान सतह में उन दिशा में केतिरो ख़ासि कमु कोन पिया थियनि, रुॻो पैसा वठण ते वॾो ज़ोर आहे अची। ऐं असां ॾिसूं था त जीअं हींअर जेका असां रफ़ीक साहब ॻाल्हि ज़बरदस्त कई त ॾिसो त बांग्लादेश में कीअं उन्हनि 80,000 खां माण्हू एक्टिव कया त हीअ जेको हिकिड़ो अचे पियो जेका असां हैरिकेन अचे पियो ऐं हुनजे लाइ इंतज़ाम कजे। असां ॾिसूं था महाबोड असां वटि 2022 में आई
त उन्हनि में छा हिननि एफर्ट वरिता हुआ 2010 जी ॿोॾि में हिननि कहिड़ा एफर्ट वरिता हुआ त माना असांजी हुकूमत सतह ते बि ॼण हिन मामले खे जेको इंसान जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे उनखे बि लाइट वरितो थो वञे, उनखे बि इग्नोर कयो वञे पियो, माना का ख़ासि उनखे अहमियत कोन थी ॾिनी वञे ऐं उन लाइ ख़ासि एफर्ट बि कोन था वठनि। हालांकि पाकिस्तान खे 1999 खां ॿुधायो वञे पियो ऐं हींअर बि पाकिस्तान क्लाइमेट चेंज में जेको मुतासिर थींदो मुल्क 5 नंबर ते मुल्क आहे अची ऐं घणो कुझु, पर असांजो ज़ोर जेको आहे उहो रुॻो पैसे ते आहे। त जेके $1 अरब जेके रखिया आहिनि क्लाइमेट चेंज लाइ, तंहिंमां असां वधि मां वधि जेको सो असां प्रपोज़ल ठाहियूं ऐं उतां कुझु पैसा कढे वठूं। पर ठीकु आहे, तव्हां भले उतां वठो, ऐं ज़रूरत बि आहे, पर उन्हनि जी हिकिड़ी थियणु खपे, उन्हनि जी हिकिड़ी इम्प्लीमेंटेशन थियणु खपे, उते वणकारी थियणु खपे। ऐं ॿियो जेका असांखे थियूं मुतासिर कनि थियूं जेके उन्हनि जे लाइ बि का हिकिड़ी वॾी डिघी मनसूबाबंदी थियणु खपे ऐं उनखां पोइ अमल बि थियणु घुरिजे। ठीकु सर। नसीम अहमद सर, साण ॿियो सर मामिलो इहो आहे त सिंध में मंशियात जेके आहे तमामु घणो विकिरो थी वई आहे। में सिंध असेंबली में बि सिहत वारी रफ़ीक चांडवी साहिबु तव्हां खां ईंदासीं त सिंध असेंबली इजलास में सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचो उन चयो आहे त सिंध में मंशियात ऑनलाइन विकिरो थी रही आहे ऐं तालीमी इदारनि में शागिर्द जेके हिक ॿिए जूं पार्टियूं कनि था, उन्हनि में नशो वापराइनि था। तालीमी इदारनि में मंशियात जी रोकथाम लाइ आगाही फैलाइण जी ज़रूरत आहे, आगाही मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। छा चवंदासीं हिन हवाले सां? ॾाढी इम्पोर्टेंट डिस्कशन हुई। मूं उन मां कुझु स्पीचिस ॿुधियूं आहिनि जिन में शर्जील चयो आहे ईअं हिकिड़ी ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि कई सरदार ख़ान चांडियो जेको MP आहे कंबर शहजाद कोट जो, उन चयो त असांजे इलाइक़े में कोई मुंहिंजे ख़्याल 700 खनि एकड़नि जो चई त आहे जिते 800 एकड़ ताईं जेका चई त जिते ओपियम जी काश्त थिए थी पई। इहा हिकिड़ी अहिड़ो फैक्ट आहे, जेकर इहो फैक्ट आहे त पोइ इन जो मतिलबु आहे त हाणे जेको ड्रग्स आहिनि उहे होम ग्रोन आहिनि सिंध में। ऐं जेकर ईअं आहे त पोइ माना इन जो मतिलबु आहे त हाणे स्मगलिंग कोन पई थिए। हिते जेके इलाइक़ा आहिनि इहो सिंध हुकूमत लाइ तमामु आई ओपनर आहे, अलर्ट करण जी सूरत हाल आहे। ऐं हुन इहो बि चयो आहे त जेकॾहिं इन ते एक्शन वठो त इहे ख़तमु करायूं, जेकर न थींदो रिगार्डलेस हिन जे त जेके इन से असां चऊं था पिया त जेके इन से नशो ख़तमु थियणु खपे। नशे जो प्रॉब्लम इहो आहे त उन जेका सप्लाई चेन आहे उनखे तव्हां कॾहिं बि टोड़े नथा सघो जेसि ताईं तव्हां उनजे रूट से अटैक नथा कयो। तव्हांखे यादि हूंदो त जेको वॾे में वॾो नशे जो सप्लायर हुयो लैटिन अमेरिका में कोलंबिया में जेको नार्कोस हुआ जेके उहे हुया जेसि ताईं DIA यानी ड्रग्स इन्फोर्समेंट एजेंसी USA उहो पंहिंजे हथ में खयूं ऐं उते उन्हनि केरु आहे जेको उन कयो नार्कोस जेको पाब्लो एस्कोबार, उन्हनि खे जेसि ताईं ख़तमु न कयो वियो तेसि ताईं उनखे गिरफ़्तार करे पंहिंजो पाण कयो, तेसि ताईं उन्हनि जी ड्रग सप्लाई सॼी उते थींदी हुई। इन करे सिंध हुकूमत खे जो एक्साइज़ खातो आहे उन ते उनखे ख़र्चा ॾियणु खपनि, उनखे ठीकु करे उन कैपेसिटी डेवलप करे ऐं इन खे वॾे पैमाने ते इनखे कर्टेल करणु घुरिजे, इन ख़तमु करणु घुरिजे। हाउएवर जेके ॿिया आहिनि मिसाल तौर ते अल्कोहलिक ड्रिंक्स आहिनि उहे अंडरग्राउंड हूअं ई हलनि था, उन ते हिननि खे इहो करणु घुरिजे त उन्हनि जे लाइ जेका टैक्सेबल कनि उन्हनि खे ऐं जेके बि ॿियनि मज़हबनि जा माण्हू उन्हनि खे अलाउ कनि, ॿिया जेके ॿाहिरियां माण्हू अचनि था उन्हनि खे, पर उहा टैक्स हिननि खे मिलणु खपे। उहा छो त अंडरग्राउंड आहे, उन करे टैक्स बि नथी मिले ऐं उहे ड्रग्स बि हलनि था पिया। उन करे उन्हनि जो मुंहिंजो ख़्यालु आहे त स्टूडेंट सां उन तालुक़ु न आहे, पर स्टूडेंट सां जेको चर्स गांजा ऐं ओपियम ऐं जेके मरवाना ऐं जेका ॿी ड्रग्स आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो प्लान खपे सिंध हुकूमत खे। इहो प्लान एॾो ज़रूरी आहे जो ॿियनि सभिनी कमनि खां वधीक ज़रूरी आहे, पर सिर्फ़ु लिप सर्विस सां जीअं सरदार ख़ान चांडे चयो आहे इहो कमु न थी सघंदो। इन लाइ तमामु घणी विलिंगनेस ॾेखारणी पवंदी। इन खां पहिरीं जो एतिरी देरि थी वञे छो जीअं हाणे होॾे तव्हां ॾिठो आहे त उत्तर में धाड़ियल आहिनि 15, 20, 50 खनि, उहे सिंध हुकूमत कंट्रोल में नथा अचनि। इहो ड्रग्स वारो कमु बि कंट्रोल में न अचे। इन खां पहिरीं सिंध हुकूमत खे अखि पढ़णु घुरिजे ऐं इन ते कंट्रोल करणु घुरिजे। इन खे हिन वक़्तु कंट्रोल करे सघिजे थो। जी सर, सरदार चांडियो सर इहो बि चयो आहे त सिंध हुकूमत खे केतिरनि सालनि खां वठी इहा ॻाल्हि ॾेखारींदा अचूं पिया ऐं चवंदो अचां पियो, पर हिन वक़्तु ताईं को बि अमल दरामद न पियो थिए वेठो हिन ते। बिल्कुलु सही था चओ, छो त इहा मूंखे माना मां हैरान आहियां
त सरदार चवणो पीपल्स पार्टी जो माण्हू आहे, उन हिकु तमामु वॾी ॻाल्हि खोले छॾी आहे त भई हुकूमत खे चऊं पिया उहो न पिया कनि। हाणे इन जो मतिलबु आहे त इन जो मतिलबु इहो आहे त सिंध हुकूमत इन ते का ख़ातिर ख़्वाह क़िस्म जी को मतिलबु त अमल करण लाइ अञा ताईं प्रिपेयर न आहे। उनजी प्रिपरेशन छा खपे, हिकु त तव्हांखे ड्रग पॉलिसी खपे, उन पॉलिसी खे इम्प्लीमेंट करण लाइ टोटल जेका कैपेसिटी आहे उहा तव्हां असेस कंदो पंहिंजी, ऐं पोइ तव्हां इम्प्लीमेंटेशन लाइ पंहिंजो फेज़ 1 में वेंदो। उन में तव्हां जेको फील्ड में कमु कंदो, तव्हांजी इन्फोर्समेंट एजेंसी जो कमु कंदियूं, उन इहो हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, इहो सालनि जो कमु आहे। इनखे सालनि जा साल इंस्टीट्यूशनलाइज़ कयो वियो आहे। सालनि जा साल जॾहिं तव्हां कमु कंदो त तव्हां इनखे कर्टेल कंदो, तव्हां इनखे घटाईंदा वेंदो बदतदरीज। हिकिड़े ॾींहं में ड्रग्स जो कारोबार बंदि हूंदो। मिसाल तौर ते यूनिवर्सिटीज़ ऐं स्कूल्स खां तव्हां शुरू कंदो, कॉलेजिस खां जिते रिलेटिवली वॾा ॿार आहिनि, उन्हनि जे रूट काज़िस खे स्टडी करणु घुरिजे ऐं पोइ ओड़े तरीक़े सां उन्हनि खे डील करणु घुरिजे त जीअं इहे थियनि। पोइ तव्हां ॻोठनि शहरनि में जेके ड्रग्स जा आहिनि सप्लाई चेन आहे, ऐं जितां खां पैदा थिए थी उनखे ऐं के स्मगलिंग जा रस्ता आहिनि, त उन सभिनी खे इन सॼे जे लाइ एक्साइज़ डिपार्टमेंट छा तयारु आहे? एक्साइज़ डिपार्टमेंट जी कैपेसिटी इहा बि कान्हे का जो कूड़नि नंब जेको शर्जील नाम में चयो आहे त काफ़ी ज़िम्मेवार माण्हू बि कूड़ नंबर प्लेटूं हलाइनि। माण्हू बिना लाइसेंस जे गाॾियूं हलाइनि था तव्हां वटि, माण्हू बिना नंबर प्लेट जे गाॾियूं हलाइनि पिया तव्हां वटि। तव्हां उन्हनि खे उन्हनि जो वॉल्यूम एतिरो वधी वियो आहे जो तव्हांजी ट्रैफिक पुलिस एतिरी कान्हे का जो उन्हनि खे जेको आहे सो करे ऐं उनखे कंट्रोल करे। इन करे तव्हां उनखे इम्प्लीमेंट कयो ई न हुयो। इन करे उनखे करण लाइ सॼे डिपार्टमेंट खे ओवरऑल उनजी रिहेबिलिटेशन करणी पवंदी। जी ठीकु सर। इदरीस सिगारी साहब, जीअं रफ़ीक अहमद चंडू साहब ॻाल्हि कई त सिंध हुकूमत खे इम्प्लीमेंटेशन करणु खपे, पर सर असां ॾिसूं त सिंध हुकूमत सिर्फ़ु ऐलान करे थी पई ऐं एक्ट्स पास थियनि था पिया वेठा, पर हुन ते अमल दरामद इम्प्लीमेंटेशन केतिरनि सालनि खां वठी न पियो थींदो अचे। ॾिसो डियर अली वकास, हीउ हिकिड़ो असांजे समाज खे कोड़ जेको आहे मंशात जी सूरत में उहो वठी चुको आहे, ऐं उहो अॼुकल्ह जो न आहे। असां उनखे ॾिसूं था त जेका सा उन में तमामु घणी जेको सो तेज़ी आई आहे, उहा असां ॾिसूं पिया 1980 खां पोइ अफ़गान जंग जेका शुरू थी आहे, त उन दौरान जेका पाकिस्तान में हीरोइन स्मगल थी आई, असां पोइ ॾिसूं हीरोइन, चर्स, अफ़ीम ऐं आइस, हर क़िस्म जो नशो जेको आहे, तंहिंजे करे इहो हिकिड़ो 43-45 सालनि जो हिकिड़ो सीरियस मसइलो आहे। हीउ जेको असांजा वज़ीर साहिब ॿुधाइनि वेठा त ॼण त कॉलेजनि में हाणे पहुती आहे, यूनिवर्सिटियुनि में हाणे पहुती आहे, या अॼुकल्ह जी ॻाल्हि न आहे, इनखे साल थी विया आहिनि। पर मसइलो हीअ आहे त असल शयुनि खे का रोकण लाइ का एफर्ट थी आहे। तव्हांखे यादि आहे कलीम इमाम 2020 में असां वटि IG थी आयो हुयो। 3 सेफ्टी कमीशन में 23 जेके आला पुलिस ऑफिसर हुआ, जंहिंमें एडिशनल IG खां वेंदे SP ताईं, उन 23 नाला ॾिना आहिनि उन माण्हू, त उन IG जी हैसियत में उन सेफ्टी कमीशन नाला ॾिना आहिनि त कहिड़ा कहिड़ा SP साहिबान जेके आहिनि, DIG साहिबान जेके आहिनि, उहो मंशात जे धंधे में मुलवस आहिनि। असां ॾिसूं कोन था त जेको सिंध में केतिरा जेके से मंशात जा कारोबार कंदड़ केरु आहिनि, छा को हारी आहे, को मज़दूर आहे, को पोरियत आहे, को आम दुकानदार आहे, या केरु आहे। ज़ाहिर आहे ही वॾा माण्हू ही पाण मुलवस आहिनि, ऐं उहे छाकाणि ही हिकिड़ी अंधी कमाई आहे, ही एॾी कमाई आहे, एॾो वॾो बिज़नेस आहे जेको किरोड़े अरबे रुपयनि जो बिज़नेस आहे, ऐं हिकिड़े पूरे मुनज़िम अंदाज़ सां थिए पियो, ॼण त लाइसेंस सां थिए पियो। बग़ैर लाइसेंस जे न तव्हां असां खणूं भला हिकिड़ो कमाई वारो बिज़नेस आहे, भले सोसाइटी तबाह थी वञे, तव्हां असां शुरू कयूं, न ही लाइसेंस आहे। इलीगल कम लाइ बि सिंध में ऐं पाकिस्तान में तव्हांखे लाइसेंस खपे। तव्हां सिस्टम कयो, भुतो ॾियो, हले पियो। तंहिंजे करे पूरी सरपरस्ती आहे, ही बग़ैर कंहिं सरपरस्ती जे न आहे। ही जॾहिं हिकिड़ो IG साहिबु जेको आहे उन हैसियत में नाला खणी चए थो फलाणो SP, फलाणो DIG, फलाणो एडिशनल आहे जेको सो IG, उहे ही धंधा कनि पिया, छा हुआ का रिपोर्ट बेबुनियाद आहे? पर भला पा उन ते का तफ़्तीश थी, ॿुधायो वियो त उहे वाक़ई ऑफिसर जेके बेगुनाह साबित थिया, ऐं उहे धुरियूं जेके मुलवस आहिनि, छा असांजे हींअर सिटिंग जेके से वेठा आहिनि, MP वेठा आहिनि, हुकूमत माण्हू वेठा आहिनि, उहे ॿुधाइनि त उन्हनि मां जेके से सफ़ा ॿुधाइनि त को तमामु घणा माण्हू जेके आहिनि पसे परदा ॼणनि जी सपोर्ट पिया कनि। पर छाकाणि हींअर असांखे हिकिड़ो माहौल ठाहिणो आहे त माना असां जंग पिया कयूं। 15 साल सिंध हुकूमत खे थी विया आहिनि। सिंध हुकूमत जी कॾहिं कॾहिं अखि खुले थी त असां जेको सो त मंशात जो ख़ात्मो कंदासूं, कॾहिं अखि खुले थी त जेको सो असां जेको सो तइलीमी एमरजेंसी हणंदासूं, कॾहिं अखि खुले थी त असां जेको सो धाड़ेल कल्चर ख़तमु कंदासूं, कॾहिं चवे थो त असां हीअ कॾहिं चवंदा असां फील्ड जेके ॿोॾ मुतासिर जेके आहिनि तुंहिंजी बेनता कहिड़ी शइ में ही कामयाब थी आया आहिनि।
इन्हनि खे को महीनो 2 महीना के 4 साल के 5 साल के 8 साल हुकूमत में न थिया आहिनि, 16 साल इन्हनि खे हुकूमत में हले पियो, पर छा आहे रुगो ॻाल्हियूं, रुगो ऐलान, रुगो ख़ुशख़बरियूं ॿुधायो पियो असां ही शुरू कयूं पिया, जान खे ॾियूं मुबारकूं, असां बसि ही सभु कमु कंदा पिया अचूं, कहिड़ी तव्हांजी हासिलात आहे। हींअर बि सॼो सिंधी समाज में तव्हां असां ॾिसूं पिया, पंहिंजी ॿराड़ी हुजे या वॾा शहर हुजनि, वॾा तइलीमी इदारा हुजनि, उते मंशात सरेआम हले पई, इदारा बाक़ाइदा मुलवस आहिनि, पर जेको माण्हू नथो ॾे पैसा, जेको हिनखे भुतो नथो ॾे ऐं जेको हिन खां लाइसेंस कोन थो वठे, उनजे लाइ वठ पकड़ लॻी पई आहे। उनखे हींअर बि शायदि को हिननि अहिड़ा माण्हू हूंदा जेके हिननि खे शायदि पैसा कोन ॾिना हूंदऊं, ऐं तंहिंजे करे थी सघे थो त उन हिसाब सां हिन खे जेको सो त फिलाणो खाई वियो, पैसा कोन ॾिनो, उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई करणी हूंदी। तंहिंजे करे जेका असां हिन माहौल जोड़े वरितो, असां पंहिंजी संजीदगी जेका आहे उहा संजीदगी जेका असांजी जेकॾहिं हुजे हा ॾिसूं हा त असीं ताईं मुंहिंजे ख़्याल में ही सीरियस हुजनि हा, संजीदा हुजनि हा, त असां सिंध में मंशात जो वॾी हद ताईं भला ॿियो न त 50% त असां ख़ात्मो ॾिसूं हा। पर जीअं हिननि जी 2008 खां वठी हुकूमत आहे, ईअं कोन था चऊं त 2008 खां अॻु में सिंध में मंशात कोन हुई ऐं सिंध में बसि माण्हू सभु नशो कोन वापराईंदा हुआ, को नशो मौजूदु कोन, तंहिं वक़्तु बि इहा हालति हुई। पर गुज़िरियल 15 सालनि में उन्हनि में ॾींहों ॾींहुं वाधारो थियो आहे, उन में इज़ाफ़ो थियो आहे, उन में किथे बि का असांखे घटिताई नज़र कोन थी अचे। ही पाण ई असांखे ॿुधाइनि सिंध हुकूमत जा नुमाइंदा जेका असां, ऐं ही डॉक्टर साहिबा असांखे पाण ई अंग अखर ॿुधाए भला त ही फलाणे साल में 2008 में जेका असां सिंध में एतिरे तइदाद में मंशात जेके वापराईंदड़ हुआ ऐं हाणे असां ख़ात्मो करे उन में एतिरी घटिताई आंदी आहे, त मुंहिंजे ख़्याल में सिंधी माण्हू उन्हनि खे एप्रिशिएट कंदो, सिंधी माण्हू उन्हनि खे सलाम कंदो त वाक़ई तव्हां उन शइ में घटिताई आंदी आहे। पर असां ॾिसूं था असांजो समाज जेको आहे इन हिकिड़े कैंसर जहिड़े मर्द में ॾींहों ॾींहुं वठिजे वञे पियो, ऐं रियासत ऐं हुकूमत नाले का बि शइ नज़र कोन थी अचे, को उनजी रोकथाम थिए, को उन ख़िलाफ़ सख़्तु ऑपरेशन थिए, ऐं ॾिसूं बि थी उहो ऑपरेशन थिए पियो, पर हिते छा आहे को ठरे जो मिसकीन हूंदो, उन ठरे खे 2 बोतलूं खणी उहे पकड़ी ईंदा, को आम चर्स को 2 रुपया खपाईंदो हूंदो तंहिंखे वठी ईंदा। पर वॾा टाइकोन जेके वेठा आहिनि, जेके मंशात स्मगलर आहिनि, जिन जी सरपरस्ती में हले पई, पोइ उहे मांगर मछ जेके आहिनि उन्हनि मांगर मछनि खे वठी आवाम जाड़ो ॾेखारीनि त हीउ ॾिसो तव्हांजी समाज खे, तव्हांजे इलाइक़े खे, तव्हांजे माण्हुनि खे, किरोड़े माण्हुनि जी ज़िंदगी तबाह कंदड़ हीअ आहिनि, ऐं ॾिसो असां हिनखे कीअं इबरत जो निशान खणूं था। त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि में हथु विझण जी ज़रूरत आहे ऐं उहो अमली करण जी ज़रूरत आहे। रुॻो इहो बयानबाज़ी हद न आहे, बयान असां घणा ॿुधा आहिनि, हिननि माण्हुनि 75 सालनि खां वठी असां रुॻो ऐलान ॿुधा आहिनि, बयान ॿुधा आहिनि, पर अमल किथे आहे? असुलु सुवालु जेको आहे, बुनियादी जेको सुवालु आहे, सभ खां अहम सुवालु आहे, ऐं हीउ सिंध जो 7 करोड़ माण्हू चाहे थो त असां अमल ॾिसूं। ॻाल्हियूं घणियूं ॿुधियूं, ॻाल्हियूं असां रोज़ु ॿुधंदा आहियूं, ॻाल्हियुनि सां कुझु जेकॾहिं थियणो हुजे हा त पोइ पाकिस्तान हींअर जन्नत मसल थी चुको हुजे हा। एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ही करे चुका आहिनि, एॾियूं ॻाल्हियूं त दुनिया जा अमेरिका ट्रंप बि न कयूं, बाइडन बि न कयूं, ॿिए कंहिं बि न कयूं, जेतिरियूं ॻाल्हियूं पाकिस्तान ऐं सिंध जा हुकुमरान जेके आहिनि ऐं इक़्तिदार प्रस्त पार्टियूं असां वटि कंदियूं आहिनि। त तंहिंजे करे हीअ मुंहिंजी नज़र में फ़क़ति हिकिड़ो ॼण त हिकिड़े क़िस्म जी ॼण त हिकिड़ी जेकॾहिं त माना हिकिड़े मीडिया प्रोपेगेंडा आहे, ॿुधाए पियो त माना असां कुझु कयूं पिया, पर अमली तौरु थींदे नज़र कुझु बि कोन पियो अचे। सर पोइ इन मामले जो हल छा आहे? ॾिसो हल ॾाढो सिंपल आहे। असल ज़ाहिर आहे जेके मुल्क पंहिंजे समाजनि खे, जीअं जेका असां रफ़ीक साहिबु ॻाल्हि कई त जेको सो लैटिन अमेरिका में उन्हनि कीअं एफर्ट वरिता अची, असां ॾे बि जेके से उहे सभु शयूं थी सघनि थियूं। उन सभिनी शयुनि खे जेके धंधनि में ॿियनि में जेके मुलवस माण्हू आहिनि, जेके इलीगल इहे सभु शयूं कनि था, जेके असांजे तइलीमी इदारनि खे ऐं ॿियनि केतिरनि इदारनि खे जेको आहे उते इहा वबा, उहा बीमारी उते पहुची चुकी आहे, उनजी रोकथाम लाइ असां वटि केतिरो नेटवर्क आहे, केॾो सिस्टम आहे असां वटि। सभु इदारा जेकॾहिं चाहिनि ऐं मुनज़म अंदाज़ सां चाहिनि, एक्साइज़ चाहे ऐं हीअ असांजा सभु ऑफिसर तबिको चाहे, हीअ असांजा हुकुमरान तबिको चाहिनि ऐं पाकिस्तान जा कर्ता धर्ता जेकॾहिं चाहिनि ऐं पूरी ईमानदारी सां चाहिनि ऐं आइन कानून मुताबिक़ चाहिनि, त पोइ मुंहिंजे ख़्याल में हीअ देरी कोन्हे। ही 5, 7 सालनि 8 सालनि में ही तमामु घणी सफ़ाई करे सघनि था। ऐं इलाही शयूं जेके आहिनि, ॾिसो कानून सभ खां वधीक ताक़तवर शइ आहे। हींअर बि असां घर में वेठा आहियूं, कानून खे अख़्तियार आहे, छाकाणि असां रियासत खे जा आइन ऐं कानून खे मञीदड़ माण्हू पाकिस्तानी आहियूं, त असां उन ते इम्प्लीमेंट कंदासूं। हिननि माण्हुनि खे को ख़ौफ़ कोन्हे। जेकॾहिं हिननि खे हीअ जेका सरपरस्ती जेका आहे, हुकूमती सरपरस्ती आहे, ऑफिसर शाही जी जेका सरपरस्ती आहे ऐं रियासती जेके सरपरस्ती आहे, जेकॾहिं इहा ख़तमु थी वञे, कंहिंखे ज़रूरत आहे को इहो कंदो कमु अची,
कंहिंमें बि मां नथो सम्झां को माण्हू एॾो ताक़तवर हुजे जो हिन रियासत इदारनि खां, हिननि हुकूमत खां, हिननि ऑफिसरशाही खां ताक़तवर माण्हू को हुजे ऐं उहो हलाए। दुनिया में ईअं बि थियो आहे, जेकॾहिं के अहिड़ा माण्हू ताक़तवर थिया बि आहिनि त उन्हनि खे कीअं उन्हनि पूरी दुनिया मां जेको सो नेटवर्क जेको पूरी दुनिया माण्हू उनखां पकिड़े उते आणी ऐं सज़ाऊं ॾींदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि ॾिसो असां पकिड़िया आहियूं, या असां अहिड़ियूं कोशिशूं एफर्ट्स वठूं पिया अची। पर पाकिस्तान में तव्हां ॾिसो इंदस में नाहे असां वटि। उन में छो न आहे? छाकाणि जो असां वटि उते वॾो हिकिड़ो पैसो पियो अचे, करप्शन जी सूरत में पैसो पियो अचे। उहो पैसो सूरत माना माल गनीमत जी सूरत में अचे पियो, जंहिंमें इन्हनि सभिनी जूं जेके उहे अयाशियूं हलनि पियूं। उन्हनि जी दुनिया जा जेके वॾे खां यूरोप में इन्हनि खे वॾियूं वॾियूं जेके अपार्टमेंट खपनि ऐं इनखे वॾी अयाशी लाइ जेके सहूलियतूं खपनि, पैसो खपे, बैंक बैलेंस खपे, नसुल दर नसुल खपे, ईंदड़ बचनि लाइ बि इन्हनि खे शयूं खपे, त उहे ज़ाहिर आहे एॾा जेके ॾिसनि था त उहे कीअं चाहींदा त हीअ जेका शइ ख़तमु थिए। तंहिं करे उहे पूरी ईमानदारी सां ऐं एक्शन खणनि। मुंहिंजे ख़्याल में हुकूमत ऐं रियासती इदारा ऐं ख़ुदि ही शयूं त मुंहिंजे ख़्याल में को वॾो चैलेंज न आहे। का अहिड़ी शइ न आहे जेके हीअ बंदि न करे सघनि। हीअ अहिड़े तरीक़े सां का बि हुकूमत जॾहिं बि ऐलान करे ऐं उहो ऐलान ते बीह रहे त असां ॾिठो आहे त हीअ रियासत जेका आहे हिकिड़े चूंडियल वज़ीर आज़म खे फाही बि ॾेई सघे थी ऐं केतिरनि खे रोडनि ते बि ख़तमु करे सघे थी। त उनजे आॾो ही मंशात फरोश जेके आहिनि उहे के एॾा ताक़तवर न आहिनि, उहे कॾहिं बि उन खां बची न सघंदा। पर असुल में तव्हांजी विल आहे, तव्हां इहे चाहियो था। तव्हां जेके इक़्तिदार में वेठा आहियो, जिन वटि पावर आहे, जिन वटि सघ आहे, तव्हां चाहियो था। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जी ख़्वाहिश आहे, उहे नथा चाहिनि त इहा जेका उन्हनि जी पंहिंजी जॻह रोज़ी आहे, उनजो पंहिंजो जेको गुज़र जो वसीलो आहे, हू कंहिं बि सूरत में न चाहींदा। इहो जेको नाजाइज़ गैर आइनी ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां उनजो गुज़र जो घस जेको खुलियल आहे, उहे कीअं चाहींदा जितां हू किरोड़े अरबे रुपया हिकिड़े महीने साल में ऐं 2 सालनि में कमाइनि था ऐं राति पेट में जेको सो हिकिड़ो अरबपति थी था वञनि, सो कीअं चाहींदा त उहे जेको सो हिते असांजो ख़ात्मो थी वञे, उहा सॼी शइ ख़तमु थी वञे ऐं समाज हिकिड़ो सुधरी पवे ऐं माण्हू ख़ुशि थी वञनि ऐं माण्हुनि मां अहिड़े क़िस्म जी बुराई जो ख़ात्मो थी वञे। ओके सर, थैंक यू जीज़ लकारी साहब, थैंक यू रफ़ीक चांडू साहब, थैंक यू नसीब अहमद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।